उहा कहिड़ी शइ आहे जेका औरतूं पाईंदियूं आहिनि पर मर्द पाइण सां गॾोगॾु खाईंदा बि आहिनि? बदनाम छो था कयो इश्क खे दुनिया वारो? बदनाम छो था कयो इश्क खे ए दुनिया वारो? महबूब तव्हांजो लूसी आहे त इन में इश्क जो कहिड़ो ॾोह? तू भली दिलरुबा नाज कर देर कर, तू भली दिलरुबा नाज कर देर कर, ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर। थोड़े जाती वार अल्लाह तो दे थे रुतरे ए जादू दरा एरा एरा जलमा द थारी तो असन जेरा आशित धरी धरी मारी तो असन जेरा आशित धरी धरी मारी। ओ मतलब दिया दुनिया सारी, मतलब जा सब यार के दे न यार, मतलब जा सब यार के दे न यार। ओ फिर हलो सच दे खबर मखणी के बारन सुजवाने वठी वनाई नन्ना अडे नाच जाए आने या इते खुशिया तू केड़ा उनके सुख दिना 2-3 साल नालो ही न वठने जो या दिल जाए करनी ठीक आ। लाशारी एडियूं सोणियूं सोणियूं छोकरियूं छडे मां ही तवां के पसंद छो आयम? बस साईं हिकड़ी गाल तवां जी ॾाढी वणी वई। ओ हिक गाल तू दी ॾाढी वणी वई तदे तो सम खिलियो गानायो हाणे बख्शे छड़ जा, खिलियो गानायो हाणे बख्शे छड़ जा, वना तो पोया मुझे तू न रोए जा। खुदा जो शुक्रवा हिम्मत न हारिया अञा कुछ जवानन सा पंहिंजी। एक ब अढाई माने जबल ते जाई पिणे सीटी वजाई माने नचंदी आई, एक ब अढाई माने जबल ते जाई पिणे सीटी वजाई माने नचंदी आई। मोर थो टिल्ले राणा मोर थो टिल्ले हाँ पैदल 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 मुखे पैदल 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 मुखे पैदल मारायो वा तोरे जानी जुदा को वा मुखे पैदल दिल खणी बई छोरी हैदराबादी कल्हा गाड़ा चहदा गुलाबी। इकड़ो माणो मती गाणो इकड़ो माणो मती गाणो आ मणन में हिक माणो सजी महफिल जो आराणो जेके मोहीड़े जो ताणो। सजी सिंधु में को अहिड़ो सोड़ो न समायो आ, रब जो करम मुझे हिस्से में हुआयो आ, मौला ॾिनो अहिड़ो प्यारो जीअं चंड सां गॾु। मैं जाने बिलावल मैं साए बिलावल, बीबी शहीद रानी की तस्वीर बिलावल, है जालिमों के दिल पे तेरा तीर बिलावल। अबे जाना बोलना। हाय जी, मुझे आपसे कुछ कहना था। हिम्मत कर और आई लव यू बोल। ध्यान से देखना इस कैमरामैन को, अगर ऐसा कैमरामैन आपके पास हो तो आपकी जिंदगी बदलने से कोई नहीं रोक सकता। जी हाँ दोस्तों, रातों रात इस कैमरामैन ने अपनी जान पे खेल के इस वीडियो को फेमस करवा दिया है। हॉलीवुड बॉलीवुड वाले परेशान है। दुनिया वनी चंड ते पहुती, हल खैर मां पाण चंडो आया। भाई मां साचवा केरा चार 50,000 खाई खाइयो हां 50,000 मुके का खबर नहीं 25 तारीख से 50,000 देस न के यार क्लास की मैं पाण के मारी पाण के भली नथी। अस्सलाम वालेकुम जी, तमा शोएब बबन आई मां काफी माण्हुनि सां मज़ाक कंदो रहंदो आहियां, पर हिन चकर यार मूंसां प्रैंक कयो आहे जंबो प्रोडक्शन वारनि। रियाज़ भाई मूंसां हिकिड़ो प्रैंक कयो,
ऐं असां काफ़ी माण्हू मूंखे चवंदा हुया यूट्यूब ते चैनल खोल मां जंबो प्रोडक्शन जॉइन कई आहे। इंशाल्लाह अनकरीब मुंहिंजा काफ़ी हुन ते फनी वीडियोज़ ईंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं कमेंट कयो जंबो प्रोडक्शन ते। इंशाल्लाह तव्हांजा न्यू वीडियोज़ मुंहिंजे टिकटॉक प्रोफाइल में अची करे यूट्यूब जो छातल आहे हिनखे क्लिक कंदो, क्लिक करे डायरेक्ट यूट्यूब में ईंदव ऐं हितां जो डायरेक्ट असांजो जंबो प्रोडक्शन खुली वियो। इनखे लाइक कयो। बिलावल आ गया मैदान में, बिलावल आ गया मैदान में। शुक्रिया भी काफी की डाली बाजी खून की बाजी है, ये बाजी तुम ही हारोगे, तुम खुद को मारोगे, घर घर से खुद को निकले। रही न सघंदो हाँ धार तो खां अजायो मूंखां छो आहीं रुसंदो इएं न थे। सोट ख़बर अथई मां सुधरा छो न थो? छो यार वॾा सम्झाणी ॾींदा त जंहिंजो पीउ सुधरियल हूंदो आहे त उन्हनि जी औलाद जेका बिगड़ियल पैदा थींदी आहे। बसि इहा हिकिड़ी वजह ई मूंखे सुधरण नथी ॾे। तुझे हुस्न जो छा है राज सफ़ा हाणे सोनो थी पियो ओ ॾाढो हे वरी मुंहिंजे मंगेतीअ सां वेठो आहे। अड़े लानत मूं ते जो हिननि खे छॾिया। अड़े उथ नगमा रूठ गई सद दिल टूट गई, नगमा रूठ गई सद दिल टूट गई मुझसे भी मार कर के अचण जो सुहना सायो मुझे अंगण ते पेरड़ो पायो मुझी दिल आ तो खे चायो कयो लालण लायो सजायो सिकत वो खोले घुमा थो जानी गलो लड़कणो मुझो ज़िलो वो बुध गाली मुझी चमचाड़े हूँ दई गोलन जा तुझे प्यार सिर झुकाए छजो न त झुकण जहिड़ो मां कोन हूं तुझे प्यार सिर झुकाए छजो न त झुकण जहिड़ो मां ॾिसण साई मूंखे सफ़ा तूं ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं मेरा पटे ॾाढी वॻा सितराए 76-77 खां वठी हिन इश्क जी राह में आहियूं। हिन इश्क जा संदरा कुल्हनि ते रखिया आहिनि। मां सम्झां थो असां सिंधी माण्हुनि जो अख़्तियार न आहे पंहिंजी धरती ते। असां कंहिंजा एजेंट न आहियूं, असां सिंध जा एजेंट आहियूं। तारीख़ जो हिकिड़ो तसलसल आहियूं। जेको माण्हू सच चवे थो सो ई माण्हू लख लहे थो। मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हूंदो लख जे बराबरि हूंदो, लख जे बराबरि हूंदो। ॾाढियूं तो ते तवायूं आहिनि दिल में बबड़ बायूं आहिनि केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पोचो धार गुथे नशे लत दबंग तोबा 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 खुशबू ये दासी ज़ीनत लवन तोबा तोबा खुशबू तेरा हाथ कल तक मेरे हाथ में था तेरा दिल धड़कता था दिल में हमारे।
So when the toss in Tibet Paso wicket ground Sapel in the Sharjah Cup T20 the Gumdo say last in a cricket. How does the problem that they said the series come to the pre-mighted wicket bowling today decrease bowling 190. In Pakistan 100 is go do April 20 to come today with bowling. What do you say about Afridi? Afridi last two in the get up in the 20 to come to Dr. Wadi out bowling the crease bowling the crease no 100. Kamran Ekman drop the catch. Last two in Gippin Dosa 109 15 bowling say series I Said Ajmal दूसरा in the bowling the catch the crease say the Wadi Makram Shoaib Akhtar Wakhar Yunus pass bowling the crab the West Indies. Shoaib is very hard bowler. What do you say about it? That Shoaib first bowler, you know. The Shoaib Akhtar was bowling. They pick the crease when Wakhar Yunus was Makram the Sibek the ball wicket bowling the crease 109 with bowling. The in the Sharjah Cup 20 the crease bowling the crease April bowling. The in Pakistan is the one that tossed in the gross made wicket ball at the winning 100. वक्त असां बि गुज़ारे वियासीं कोई तकलीफ़ थी ॿ टे ॾींहं दिलि रुनी पाण पको हाणे असां बि कयो आहे ओए तोखे ख़बर आहे छोकिरियूं मंगणे खां पोइ कोको छो पाईंदियूं आहिनि? ना यार मूंखे त ख़बर न आहे, तूं ॿुधाए। छो त छोकरनि खे ख़बर पवे जंहिं प्लाट ते उहे कब्ज़ो करण था चाहिनि उन ते अॻु में ई कब्ज़ो थियल आहे। माण्हू अलाए काॾे हलिया विया कुर्बुनीदा जेके सॾे कुर्बुनीदा जेके सॾे इहो न्याज़ निवड़त असांजी इबादत इहो न्याज़ निवड़त असांजी इबादत महबूबन जो महखान सर 2019 तव्हांखे छा सेखारियो? 2019 मूंखे छा सेखारियो? मां 2019 खे अहिड़ो सबक सेखारियो जो हो ज़िंदगी में वापसि न ईंदो। ॾाढियूं तोते तवायूं आहिनि दिल में बबड़ पायूं आहिनि केॾा कोल करार कई प्यार ॾेई प्यारा पोचो धार खुदा था वो, मेरी सोच नहीं थी। खुदा था वो, खुदा के जिसने जुबान दी मुझे दिल दिया, मुझे जान दी। वो जुबान जिसे ना चला सके, वही दिल जिसे ना मना सके, वही जान जिसे ना लगा सके। कभी मिल तो तुझको बताएं हम, तुझे इस तरह से सताएं हम, तेरा इश्क तुझसे छीन के तुझे मैं पिला के रुलाए, तुझे दर्द दूं तू न सह सके, तुझे दू जुबान तू न कह सके, तुझे दू मकान तू न रह सके, तुझे मुश्किलों में घिरा के मैं कोई ऐसा रास्ता निकाल दूं, तेरे दर्द की मैं दवा करूं, किसी हर्ज के मैं सिवा करूं, तुझे हर नजर पे उबूर दूं, तुझे जिंदगी का शऊर दूं। हम मिल भी जाएंगे गम न कर, हम गिर भी जाएंगे गम न कर, तेरे एक होने में शक नहीं, मेरी नीयतों को तू साफ, तेरी शान में कोई कमी नहीं, मेरी नीयतों को तू साफ, और मेरे इस कलाम को तू माफ कर। नालो तुझो विसरी वियो तमे? नालो सोलो है मुंहिंजो। सत को या थोड़ो मूंखे त ॿुधाए पेट ते लेटा है। जानू। ओ जानू पुरान हयाती गई। वो पक्का ना? हाँ। वो जानी? हाँ। वो पक्का। खुदा जादू की चम्मा दिल ममद होशी फिराया मैं होशा कार के
दिलो मिसे नगी कई बहरा तनिस्तिया करको मगलवाली आ रहा हूँ यार, ये पता नहीं कौन सी जगह है। नादरन बाईपास पे पेट्रोल खत्म हो गया यार, डलवा के आ रहा हूँ बस। हाँ बस आ रहा हूँ, झटके मार रही थी गाड़ी, आ रहा हूँ। ठीक है डालो यार, फटाफट फुल करो यार इसको। तो इसमें क्या डालें? जो डालना है डालो, हमारे को क्या पता है इसमें क्या डालना। ओ भाई इतना टाइम नहीं है, फटाफट इसको फुल करो और इसको ऑयल भी चेक करा मुझे सर।